लाखा रोड भरसा बुनियादी सेहत मरकज़ अलीशेर चांग में गरीब ऐं बेपोच माण्हुनि खे मुफ़्त तिबी सहूलतूं फराहम कयूं पियूं वञनि। PPHI जे सहकार सां बुनियादी सेहत मरकज़ अलीशेर चांग अवाम जे भले लाइ राति ॾींहुं कोशिशूं करे रहियो आहे। उन मौक़े ते अवामी आवाज़ TV सां ॻाल्हाईंदे डॉक्टर एजाज़ अहमद जलबाणी, मुश्ताक अहमद चांग ऐं काउंसलर बादशाह चांग ॻाल्हाईंदे चयो त बुनियादी सेहत मरकज़ में मुफ़्त वियम जूं सहूलतूं, शुगर जी टेस्ट, मलेरिया जी टेस्ट समेत हामला औरतुनि खे समूरियूं इलाज जूं सहूलतूं फराहम कयूं पियूं वञनि। हुन चयो त बुनियादी सेहत मरकज़ में दवाऊं ऐं टेस्टूं फ्री आहिनि। गरीब ऐं बेपोच माण्हू बुनियादी सेहत मरकज़ अलीशेर चांग मां फ़ाइदो हासिल कनि। PPHI जे प्रोग्राम अचण खां पोइ तमामु घणी सहूलियत मिली आहे अवाम खे। उन खां पोइ अॻु में त हिते कुझु बि कोन हूंदो, पर जॾहिं खां गुज़िरियल 11 सालनि खां वठी अवाम खे बुनियादी सेहत जूं सभु सहूलियतूं मिली रहियूं आहिनि। अवाम जे लाइ हिते सर तमामु सुठियूं सहूलियतूं आहिनि, जीअं फ्री टेस्ट थींदी आहे हिते मलेरिया जी, ऐं ॿी टेस्ट थींदी आहे हिते असां वटि हिन जी पेशाब जूं टेस्टूं थींदियूं आहिनि फ्री में, ऐं ॿियो शुगर जी टेस्ट थींदी आहे फ्री में, ऐं दवाऊं तमामु मुफ़्त मिलनि पियूं, तमामु सुठियूं मल्टीनेशनल कंपनी जूं। तमामु माण्हुनि खे घणियूं सहूलियतूं मुहैया कनि था। डॉक्टर साहिबनि जी माशाल्लाह महिनत आहे। उन महिनत जे करे माण्हुनि खे हिते घणी सहूलियत आहिनि। हिते मेटर्निटी होम बि आहे, औरतुनि जूं विम बि हिते फ्री में थींदियूं आहिनि, ऐं माण्हुनि जूं जेको आहे सो तकलीफ़ुनि खे जेके पंहिंजो तकलीफ़ सम्झी करे डॉक्टर साहिब वारा कमु कंदा आहिनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।